अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंतहाई भयानक सूरत हाल थी वई है कोविड जी। अमेरिका, यूरोप, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया उन्हनि में तबाही ऐं लखे माण्हुनि जे मरण खां पोइ हाणे पंहिंजे पाड़ेसी मुल्क इंडिया में हिकिड़े हिकिड़े ॾींहं में 3.5-4 लख माण्हू कोविड खां मुतासिर पिया थियनि, शिकार पिया बणिजनि, हज़ारे माण्हू मरनि पिया, लाश रखण जी जाइ कान्हे। एम्बुलेंसनि, रक्षाउनि, गाॾियुनि में 25-30, 40 लाश सथियल आहिनि। ऐं हिते पाकिस्तान में, ख़ासि तौरु सिंध में, अवां सभु बेपरवाह बनिया वेठा आहियो। जेके पुराणियूं ख़बरूं कंदा आहियो न, हेतिरा असां वटि फलाणा माण्हू दफ़न आहिनि, तंहिंजे करे असांखे लहर न को लोॾो। ऐं जेके हवाई तवाई पाण सभु अक्सर ख़बरूं कंदा आहियूं, दालचीनी खाओ, फोटो उॿारे पियो, गरम पाणी जी टाकोड़ कयो, फलाणे जी दुआ आहे असांखे, मूंखे कुझु कोन थींदो, सॼी दुनिया खे थींदो पर मूंखे कुझु कोन थींदो। ऐं आसमान त लथो आहियां न, नौज़ बिल्ला, तंहिंजे करे सॼी दुनिया बीमार थींदी। ऐं सिंध जो माण्हू, ठारू शाह जो, जैकबाबाद जो, खिपरे जो, मूंखे कुझु कोन थींदो ऐं प्रोटेक्टेड आहियां। मुंहिंजी इंश्योरेंस थियल आहे, खिपरे में वेही मूं कोरोना जी इंश्योरेंस कराई आहे। तंहिंजे करे इहे बेवकूफ़ी वारियूं ॻाल्हियूं जान छॾियो हिननि जी। अकुलमंद थियो, सेंसिबल थियो, वैक्सीन करायो। शुरू थी वई आहे वैक्सीन। हाणे 40 खां हेठि वारनि उमिरियुनि जी माण्हुनि जी बि थी वई आहे। 60 सालनि खां मथे वारा केॾी महिल बि वञी वैक्सीन कराए सघनि था। 50 वारा फ़ौरन पंहिंजो मैसेज मोकिलियो नंबर ते ऐं पंहिंजो शिनाख़्ती कार्ड मोकिलियो ऐं फ़ौरन वैक्सीन करायो। वैक्सीन कराइण खां पोइ बि मुकमिल पंहिंजो तहफ़ुज़ कयो। हिकिड़े डोज़ खां पोइ बि, ॿिए 21 ॾींहंनि जे ॿिए डोज़ खां पोइ बि, उन्हनि मां जेकॾहिं कमु न थिए त बूस्टर डोज़ खां पोइ बि पंहिंजो मुकमिल ख़्यालु कयो। हर वक़्तु मास्क पायो। हे जेके हवाई तवाई माण्हू ईंदा आहिनि, मास्क खां बीमारी फैलिजे थी, इहे सभु उहे माण्हू आहिनि जेके अॻे चवंदा त एस्प्रिन न खाओ, एस्प्रिन बीमार कंदी, जेके चवंदा त पेनाडॉल न खाओ, जेके चवंदा लाउड स्पीकर इस्तेमालु न कयो, जेके चवंदा त तस्वीर कढाइण मने आहे, फ़ोटू कढाइण सां तव्हां दोज़ख में हलिया वेंदव। उहे सभ खां वधीक फ़ोटू उहो था कढाइनि। पासपोर्ट ठाराए सभ खां वधीक मुल्क खां ॿाहिरि उहे था वञनि जेके चवंदा फ़ोटू नाहे कढाइणो। तंहिंजे करे इहे हवाई तवाई ॻाल्हियूं ॿुधंदड़ माण्हुनि खे रद्द कयो। मास्क हर वक़्तु पायो। सैनिटाइज़र गॾु रखो पाण सां। हथ खे बार बार कंहिंजे हैंडल खे, गाॾी जे हैंडल खे हथु हणो, यकदमि सैनिटाइज़र कढी हथु खे हणो। कंहिंजो दरवाज़ो खोलियो, उनजे लॉक खोलण महिल जेको हथु विझो था दरवाज़े जे नॉब में, यकदमि पंहिंजे पाण खे साफ़ु कयो, वरी सैनिटाइज़र सां साबुण सां हथु धोई अचो। भुलिजी हथु मिलाए वठो, माज़रत करे ओॾी महिल ई बाथरूम में वञी यकदमि साबुण सां हथु धो। कंहिं माण्हू तव्हांखे चांहि जो कप ॾिनो आहे, उहो हैंडल खां झले आयो आहे ऐं तव्हांखे उन ते भरोसो कोन्हे, यकदमि उन हैंडल खे छुअण खां पोइ हथ खे साबुण सां धो, या वरी उन सॼे साबुण पुसियल कपिड़े सां उन सॼे कप खे धोई वठो। हाणे तव्हीं चवंदो त ईअं त असीं कीअं जीअंदासीं? बाबा ईअं ई जीअणो आहे। कीअं जीअबो आहे? जॾहिं माण्हू खे गले में सूरु थींदो आहे त पोइ कीअं जीअबो आहे? पोइ आइस्क्रीम खाइबी आहे या पोइ खटियूं शयूं खाइबियूं आहिनि छा? पोइ लूणु पाणी जूं गुरड़ियूं कबियूं आहिनि, वेठो हूंदो आहे माण्हू, गले जो सी ठीकु थिए, धकु लॻंदो आहे त पोइ वरी धक ज़ख़्म जी जाइ ते वरी वहिंजिबो आहे छा? उन मथां पाणी हारबो आहे छा? उनखे ॿधी छॾिबो आहे। हींअर सॼी दुनिया क्राइसिस में आहे, तबाही में आहे। तव्हीं वेठा हवाई तवाई ॻाल्हियूं कयो। सिंध जा माण्हू निकिरो पिया। ईद जी ख़रीदारी, ज़िंदह हूंदव त ईद कंदव न। ज़िंदह ऐं ज़िंदह रुॻो तव्हांखे पंहिंजे लाइ ज़िंदह रहणो आहे छा? तव्हांजा ॿार, तव्हांजी घरवारी, तव्हांजी पोड़ी माउ पीउ, तव्हांजा भाउर भेनरूं, तव्हां ते डिपेंड कंदड़ माण्हू, तव्हीं त वञी बाज़ारनि में शॉपिंग पिया कयो, जोड़ो था वठो। कपिड़े जो हिकिड़े जोड़े जे 500 रुपया या 200 रुपया घटि कराइण लाइ तव्हीं कतार में लॻी हैदराबाद जे, सखर जे, लाड़काणे जे, शिकारपुर जे, कंदकोट दादू जे बाज़ारनि में, मीरपुर ख़ासि जे बाज़ारनि में बीठा आहियो। ईद ज़िंदह हूंदव त ईद कंदव। मरी वेंदव त तव्हांजो चालीहो बि कोन थींदो, 40 माण्हू बि कोन ईंदव, दफ़न करण लाइ केरु कोन गॾु थींदव। ऐं तव्हां तल्ख़ ॻाल्हियूं पियो कयां, मूंखे तव्हांजो तमामु घणो टेंशन थी पियो आहे। मूं तव्हांजूं तस्वीरूं ॾिठियूं आहिनि सिंध जे माण्हुनि जूं, बाज़ारनि में, कराची ऐं हैदराबाद में। मूं तव्हांजी ग़ैर संजीदा सोच ॾिठी आहे। होटलुनि में वेठा आहियो, चांहियूं वेठा पियो, हींअर वेठा आहियो कासिमाबाद जे, हैदराबाद जे, सखर जे, लाड़काणे जे, शिकारपुर जे होटलुनि में वेठा आहियो। घर में 8-8, 10 माण्हुनि जी दावत पिया कयो, छो त ॿाहिरि होटल त नथो वञी सघां, तंहिंजे करे घर में 8-10 माण्हुनि जी मानी था कयो, कचेरी वेठा कयो। उहो 8 माण्हुनि मां चओ था त हीअ आज़माइल आहे। तव्हां इहो था फ़र्ज़ु कयो न त हीअ जेको मूंसां गॾु दोस्त वेठो आहे, खंघे कोन पियो, इनखे गले में सूरु कोन्हे, बुख़ार कोन्हे, तंहिंजे करे इहो जे हींअर कंहिंसां मिली आयो हुजे ॿाहिरि ॿिए के कोविड जे मुतासिर माण्हू खां, ऐं उनजा सिम्टम्स अञा ज़ाहिर ई न थिया हुजनि, ऐं इहो तव्हां सभिनी खे 8 ॼणनि कमरे में वेठलनि खे बीमार करे हली वेंदो। मुंहिंजा दोस्त ज़ाती, अॼु हिकिड़े दोस्त सां मूं ॻाल्हायो आहे जेको हॉस्पिटल में आहे।
मूंखे लिखियो दोस्त अयाज़ भाउ मूंखे माफ़ु कर, मूंखां ज़िंदगी में अगरि ग़लती थी हुजे, ऐं मिज़रेबल अहिड़ो मौत नथो मरणु चाहियां। मुंहिंजा लंग्स कमु करणु छॾीनि पिया, मुंहिंजी ॿी यूरिया ॿिया सॼा जिस्म जा उहे सॼा शयूं उहे घटि पियूं थियनि, मुंहिंजो साहु बंदि थी वियो आहे, ऑक्सीजन हाणे मिले कोन थी। तव्हांखे ख़बर कान्हे माण्हुनि सां कहिड़ो हशर पियो थिए, ऐं तव्हां हेॾो लाइट पिया वठो, दालचीनी उॿारे पी छॾियो, वॾो जेको मिर्च विझो, नाज़बू जो ॿूटो सूंघियो। इहा हवा 12हीं सदी में वेठा आहियो, 13हीं सदी में आहियो, 21हीं सदी जा सिंध जा माण्हू आहियो, छा वेठा कयो? दालचीनी वेठा खाओ। दालचीनी खाइण सॼी अमेरिका खे ख़बर कान्हे, जीअं अॻे चयो त पाणी ते गाॾी था हलायूं, सॼी दुनिया खे ख़बर कान्हे तव्हां सिंध वारनि पाणीअ ते गाॾी ते हलाई, पोइ ख़बर पई न पाणी ते गाॾी कोन हलंदी आहे। हाणे सम्झो त दालचीनी खाईंदासीं, फोटा खाईंदासीं, वॾो जीरो नंढो जीरो, इहे ख़बरूं वेठा कयो। इहा अमेरिका जर्मनी रूस खे ख़बर कान्हे, सऊदी अरब खे बि ख़बर कान्हे, मलेशिया खे बि ख़बर कान्हे, दुबई खे बि ख़बर कान्हे। तव्हां सिंध वारनि खे ख़बर आहे दालचीनी खाओ, वॾो फोटो विझो, नंढो फोटो विझो, उॿारियो ऐं जेको उन सां गरम मसाले सां धूणी वठो। बाबा कुझु कोन्हे। करोना जो जेको नओं वायरस आयो आहे, म्यूटेंट जेको नओं थियो आहे, उहो पाण खे तब्दील पियो करे। उहे हाणे सिम्टम्स बि हाणे केॾीमहिल मथे जे घणे सूर ऐं मोशन्स जे सिम्टम्स में ज़ाहिर पियो थिए। हाणे उहे सभु सिम्टम्स आहिनि ई कोन त साहु बंदि हुजे ऐं माण्हू जेको बुख़ार थी वञे 104। हाणे ख़बर कान पई पए, माण्हू तेज़ी सां मरनि पिया, पाकिस्तान में मरनि पिया, सिंध में मरनि पिया। हीअ जेके सरकारी अंग अखर पिया ॾिनव, इहे सरकारी अंग अखर 25% बि कोन्हनि, इन खां चऊंड ते माण्हू मरनि पिया। पर सिंध जे ॻोठनि में तव्हांजे ख़्याल में जेको माण्हू वेठो हूंदो अछड़े थर में या नगर पार्कर में कोरोना में मरंदो, हुनखे ख़बर हूंदी त कोरोना आहे, हू चवंदो बसि रब जी रज़ा हुई, शइ हली वई, अदा प्यालो करे वियो, हू थोरी चवंदो त कोरोना में मरी वियो आहे। बेतहाशा मौत पिया थी, न माण्हुनि खे ख़बर कान्हे। ऐं ॿिए पासे सरकार रुगो पब्लिसिटी कैंपेन पई करे, सिंध जी सरकार वफ़ाक़ी सरकार नॉन सीरियस आहे। सिंध जी सरकार अॻे कोरोना जी वेव में इन मां माल ठाहियो। ऐं मुतालबो थो कयां सिंध सरकार खां त फ़ौरन जेके मज़दूर आहिनि, जेके हारी आहिनि, जिन जो रोज़गार बंदि थी वियो आहे, जेके ॾिहाड़ी वारा माण्हू आहिनि, जेके गाॾो हलाईंदा या चौक ते बीहंदा प्लम्बिंग जो सामान खणी, राज़ा मज़दूर, उन्हनि खे ॾिहाड़ी कोन्हे, उते लॉकडाउन जे करे उन्हनि खे उन्हनि इलाइक़नि मां बाज़ारनि मां उथारियो वियो आहे, उन्हनि वटि खाइण लाइ कोन्हे, बेवाऊं यतीम, उन्हनि बचनि वटि कुझु कोन्हे। इहा सरकार जी ज़िमेदारी आहे। खरबपति सरकार आहे, गाॾियूं कुता मारण लाइ अरबे रुपयनि जूं गाॾियूं थी वठे। खरबपति सरकार आहे सिंध जी, त ख़ासि तौर ते सॼे पाकिस्तान जी, सिंध जी ख़ासि तौर ते एतिरा पैसा गॾु कया अथनि हिकिड़े हिकिड़े वज़ीर, MNA MP। फ़ौरन हंगामी बुनियादनि ते 15 ॾींहंनि जो राशन ॾियो। समूरनि मिसकिन जेके मूं चयो, हारी मज़दूर, ॾिहाड़ी वारा, औरतूं, बेवाऊं, यतीम, ॿारड़ा, मिसकिन, फ़क़ीर, जिन वटि पिनण जे लाइ बि रस्तो कोन्हे, उन्हनि सभिनी खे रेलवे कुली मज़दूर, बसुनि ते ठेला लॻाईंदड़ वारा, छोला विकिणण वारा, रस्तनि ते बि गाॾियूं साफ़ु करण वारा, ॿार जेके हथ टंगे बीठा हूंदा आहिनि, उन्हनि खे सरकार फ़ौरन 15 ॾींहंनि जो राशन ॾे फ़ौरन, ऐं उन्हनि खे दवाऊं ॾे। दवाऊं कोन थियूं मिलनि, घरनि में सिम्टम्स जेसी ज़ाहिर थियनि था, माण्हू खे ख़बर ई कान्हे, दवाऊं महांगियूं करे छॾियूं अथनि, वफ़ाक़ी हुकूमत दवाऊं महांगियूं करे छॾियूं, महांगाई अज़ाब थी वई आहे। माण्हुनि खे फ़ौरन खुराक ॾियो, माण्हुनि खे फ़ौरन जीअण लाइ 15-20 ॾींहं सर्वाइव करण लाइ ॾियो, ऐं ईद बीद इहे ड्रामा बंदि कयो मुकमिल। ऐं ॿियो कुझु बाज़ारूं जेके पैसा ॾियनि था, उहे बाज़ारूं खोले छॾियो। जिन मां दुकानदारनि खां पैसा नथा मिलनि, उहे इलाइक़ा बंदि करे छॾियो। चओ बाबा हिते कोरोना जी जेका असां लॉकडाउन पियो हले, सेफ्टी मेजर्स पियूं वठूं, ऐं जिते पैसा था मिलनि उहे बाज़ारूं, उते हज़ारे माण्हू घुमनि पिया उते, छाकाणि त उते वापारी तबिको ताक़तवर आहे, पैसा थो ॾिनो, उते वरी खोले छॾियो। इहो ड्रामो बंदि कयो। सिंध जे माण्हुनि खे हींअर दाव ते न लॻायो। ऐं सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे चवां थो, जेके हींअर फंक्शन्स में वेठा आहिनि, राति जो कचहरी वेठा कनि, फलाणे दोस्त वटि वेठासीं, फलाणे जाइ कचहरी वेठा कयासीं, इहो सिलसिलो बंदि कयो। परॾेही सिंधी पंहिंजो कंहिं हिन में किरदारु था कनि। डॉक्टर्स खे, पुलिस वारनि खे, जेके फ्रंट लाइन वर्कर्स आहिनि, उन्हनि जी फ़ौरन वैक्सीन्स कयो। स्कूलनि, हॉस्पिटल्स, ॿियनि जायुनि ते जिते जिते को माण्हू थोरो बि शकी आहे, ॿी के बीमारी में आयो आहे, ऐं वैक्सीन वारे जे माण्हू, कोरोना वारे माण्हू जे वेझो हलियो वियो आहे, उनखे फ़ौरन आइसोलेशन में खणी वञो। सभिनी जायुनि ते, बस स्टॉपनि ते, रिक्शा ड्राइवरनि खे, उन्हनि सभिनी खे आगाहीअ जी मुहिम ॾियो। बसुनि में माण्हू चवनि था, मिनी टैक्सीज़ में चढ़नि पिया, माण्हू ॻोठनि में चिंचिन में वेठा आहिनि। कोरोना जो हिकिड़ो चिंची में वेंदो, 10 ॼणा ॿिया वेंदा, 10 ॾींहं खे लॻी वेंदी हली। तंहिंजे करे हिन मामले खे तमामु संजीदगी सां वठो। हीअ तमामु सिंध में ग़ैर संजीदगी आहे। तव्हां हमेशह कंहिं मामले खे हीअ ॾिसो त हीअ जेके ग़ैर संजीदगी करे वतन हलियो वियो अथव, वॾा शहर हलिया विया अथव, टपड़ खसिजी विया अथव, करप्शन जे अज़ाब में हुयो, गवर्नेंस तबाह थी वई अथव, वसीला हलिया विया अथव, नॉन सीरियस हुअण जे करे। ऐं इन तल्ख़ लहजे में ॻाल्हाईंदो कोन आहियां। ऐं सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश पियो कयां, तमामु कावड़ में गुज़ारिश पियो कयां, पंहिंजे पाण खे बचायो। 7 करोड़ 6 करोड़ जेके समझदार माण्हू हुयो, उन्हनि 7 करोड़ 6 करोड़ माण्हुनि खे वञी सम्झायो, ॻोठनि में निकिरी पओ। शागिर्द वञनि स्पीकर खणी, लाउड स्पीकर खणी ॻोठनि खे चवनि बाज़ार मां उथो। जेके होटलुनि ते चांहि वेठा पीअनि, उन्हनि खे वञी नौजवान शागिर्द वञी चवनि, बाबा ही होटल ते गिलास जलियो वेठो आहीं, वञी घर वेह, हिते कमु कहिड़ो अथई, होटल ते वेठो आहीं या बस स्टॉप ते वेठो आहीं, वञी घर।